वेलफेयर वार्ड जी उन अकेली उदास कुर्सी ते वेठो आहियां, जतां न ॼाण केतिरा तीमारदार पंहिंजे प्यारनि खे आख़िरी आथत ॾेई उथिया हूंदा। बीमारी जे तूफ़ान जे ज़दमहिल ज़िंदगियुनि जा ॾीआ ॾाढा छीणा आहिनि। कंहिं नर्स जी आथत उन्हनि लाइ उमेद नथी बणिजे। परियां बेड ते लेटियल अधरोट उमिरि जो शख़्स सोचे थो, छा ॿीहर ॻोठ जे गलेनि में सिगरेट छिके सघिबो ऐं कचहरी में ज़िंदगी जो भरपूर टहक ॾेई सघिबो। हुनखे दवा जी घुर्ज त घणी आहे, पर सिगरेट जी ॿाड़ हुनखां समूरो सकून खसे वरितो आहे। परियां डॉक्टराणी संस फाइल ॾे ऐं नक मां निहारे थी, सोचे थी, हीउ सुतो न आहे, केॾो बेआरामी आहे। आराम जी इंजेक्शन हणिजे, पर हू कमज़ोर आहे, यको सुतो बि त न आहे, किथे वॾी निंड ते न हलियो वञे। डॉक्टराणी नथी ॼाणे त तारनि जी छांव हेठि चंड में अखियूं विझी सुम्हंदड़ माण्हुनि खे इस्पतालनि जे आलूदा कमरनि में निंड नाहे ईंदी।